बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। खबरदार न्यूज़ अलर्ट सां गॾु आहियां निसार शेख। पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। The Grand Democratic Alliance (PS) तेहराता नामज़द उम्मीदवार आदिल अल्ताफ उनर चूंड मुहिम तेज़ करे छॾी आहे। आदिल अल्ताफ उनर तक जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे दौरे दौरान मखदूम इमाम बख्श सूबरे जी दरगाह ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी। उन मौक़े ते गादी नशीन हबीबुर रहमान सूमरे ऐं शफ़ीकुर रहमान सूमरे मुरीदनि समेत आदिल अल्ताफ उनर जी हिमायत जो ऐलान कयो। दरगाह ते हाज़िरीअ बाद GDA उम्मीदवार यूसी मशहूर शरीफ जे ॻोठ यार मोहम्मद ब्रोही, मोहम्मद सिद्दीक ब्रोही, गुल मोहम्मद तुञे, सैयद गुलाम शाह, हाजी हारून तुञे ऐं वट बाहू जो पिणु दौरो कयो। दौरे जे मौक़े ते गुलाम मुस्तफ़ा तुञे, अब्दुल जवाब तुञे ऐं अब्दुल गनी तुञे समेत इलाइक़े जे चङनि मुड़िसनि पीपुल्स पार्टी खे छॾे GDA जी हिमायत जो ऐलान कयो। मुख़्तलिफ़ क़ौमुनि गॾिजाणनि खे ख़िताब कंदे आदिल अल्ताफ उनर चयो त 10 सालनि ताईं पीपुल्स पार्टी इक़्तिदार में रही पर संदसि नुमाइंदा कॾहिं बि माण्हुनि खां पुछण न आया, जंहिं करे हू अवाम खे मुंहुं ॾेखारण जहिड़ा न रहिया आहिनि। हुन चयो त खेनि इलाइक़े जे अवाम जी भरपूर हिमायत हासिल आहे। 25 जुलाई ते संदन फतह थींदी। आदिल अल्ताफ उनर चयो त तक जे माण्हुनि सां बेवफ़ाई कंदड़ उम्मीदवार शिकस्त खाईंदा। हुन चयो त खेनि भरपूर मोट मिली रही आहे, जंहिं मां ज़ाहिर थिए थो त 25 जुलाई ते माण्हू तारे ते ठपो हणंदा। आदिल अल्ताफ उनर चयो त सॼी सिंध में GDA उम्मीदवारनि जी कामयाबी यकीनी आहे। ही हुयो अॼु जो ताज़ा तरीन ख़बरूं। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो खबरदार।